नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। सूरतुल बक़रा आयत नंबर 21 खां 25 ताईं तर्जुमो। या अय्युहन्नासु, ए इंसानो, उबुदू, इबादत करियो, रब्बकुमुल्लज़ी, पंहिंजे रब जी उहा ज़ात, ख़लक़कुम, जंहिं पैदा कयो तव्हांखे, वल्लज़ीन, ऐं उन्हनि खे जेके मिन क़ब्लिकुम, तव्हां खां पहिरीं हुआ, लअल्लकुम, ताके तव्हीं तत्तक़ून, परहेज़गार थी वञो, मुत्तकी थी वञो। अल्लज़ी, उहा ज़ात, यानी अल्लाह ताला जे बारे में आहे। अल्लज़ी, उहा ज़ात, जअल लकुमुल अर्द, ठाही, जंहिं ठाही तव्हांजे लाइ ज़मीन खे, फ़िराशं वस्समाअ बिनाअ, ज़मीन खे फ़र्श वांगुरु अल्लाह ताला विछाए छॾियो ऐं आसमान खे छित वांगुरु ठाहे छॾियो। व अंज़ल मिनस समाई, ऐं वसायो आसमान मां, माअन पाणी, फ़अख़रज, पोइ पैदा कयो या कढियो ज़मीन मां, यानी पोइ उपायो, बिही, उन सां, यानी उन पाणीअ सां, मिनस समराती, मेवाजात मां, रिज़्क़न लकुम, रिज़्क़ तव्हांजे लाइ, फला, पस न, तजअलू लिल्लाहि अंदादऊं, तजअलू, तव्हां ठाहियो, पस न तव्हां ठाहियो, अल्लाह जे लाइ के बि शरीक, यानी अल्लाह सां ॿिए कंहिंखे बि शरीक न ठहिरायो। व अंतुम तालमून, जॾहिं त तव्हां, तालमून, तव्हीं ॼाणो था इहा ॻाल्हि। व इन कुंतुम, ऐं अगरि आयो तव्हीं, फ़ी रैबिम मिम्मा, कंहिं शक में, रैब चइबो आहे शक खे, ऐं अगरि आयो तव्हीं कंहिं शक में, उन बारे में, मिम्मा, उन बारे में, नज़्ज़लना, जेको नाज़िल कयो असां, अला अब्दिना, पंहिंजे बंदे ते, फ़अतू, पस तव्हां बि ठाहे अचो, बिसूरतिन, का सूरत, मिन मिस्लिही, मानिंद उनजे, यानी उन जहिड़ी। अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त अगरि क़ुर जे बारे में कंहिं ॻाल्हि जो तव्हांखे शक आहे त तव्हां बि उन जहिड़ी का हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। वदऊ, ऐं सॾे वठो, शुहदाअकुम, पंहिंजे मददगारनि खे, या जेके तव्हां सां गॾु आहिनि, मिन दूनिल्लाहि, अल्लाह खां सवा जेके मददगार तव्हां सॾे सघो था, उन्हनि खे पुकारे वठो, उन्हनि खे सॾे वठो। इन कुंतुम सादिक़ीन, अगरि आयो तव्हीं सचा। फ़इल्लम, पोइ अगरि न, तफ़लू, तव्हीं करे सघो। वल तफ़लू, ऐं हरगिज़ न तव्हीं करे सघंदा। अल्लाह ताला फरमाए पिया आहिनि, पोइ अगरि तव्हीं न करे सघिया, या ऐं तव्हीं हरगिज़ करे बि न सघंदा अहिड़ो। फ़त्तक़ुन नारल्लती, पस ढिॼो उन बाहि खां, अल्लती, उहा जेका, या उहा जंहिंजो, वक़ूदुहन नासु, ईंधन छा हूंदो उनजो, यानी बाहि खे ॿारण लाइ जेको जीअं मिटी जो तेल या पेट्रोल वग़ैरह, त उन वक़्तु उन जे लाइ ईंधन जे तौर ते छा इस्तेमालु थींदो, वक़ूदुहन नास, ईंधन हूंदो उनजो उन वक़्तु, इंसान, वल हिजारह, ऐं पत्थर, उइद्दत लिल काफ़िरीन, जेका तयारु कई वई आहे काफ़रनि जे लाइ। वबश्शिरिल लज़ीन आमनू, ऐं ख़ुशख़बरी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन ईमान आंदो। वअमिलुस्सालिहाती, ऐं उन्हनि कम कया चङा, या ऐमाल, उन्हनि जा अमल कया उन्हनि नेक। अन्न, बेशक, लहुम, उन्हनि जे लाइ, जन्नात तजरी, बाग़ात आहिनि, वहनि थियूं, जिनजे, मिन तहती हल अनहार, जिनजे हेठां नहरूं, कुल्लमा, पोइ जॾहिं बि, रुज़िक़ू, रिस्क ॾिना वेंदा, मिनहा, उन में, यानी जन्नत में जॾहिं नेक माण्हू अची विया, उन्हनि खे हाणे उते रिस्क ॾिनो वेंदो,
में समरतिन फलन मां यानी मेवाजात जो फ्रूट जो रिस्कन रिस्क खाइण लाइ जॾहिं उन्हनि खे मेवो ॾिनो वेंदो क़ालू छा चवंदा उहे चवंदा हादल लधी ही त उहो ई आहे रुज़ुक़ना जेको असीं ॾिना विया हुआसीं रिस्क मिन क़ब्ल इन खां पहिरीं बि असांखे इहो ॾिनो वियो हो यानी उन्हनि खे दुनिया जी ॻाल्हि यादि ईंदी त अहिड़ो त असां दुनिया में बि खाधो व उतू बिही मुतशाबिहा ऐं जॾहिं त हुते उहे ॾिना वेंदा उहो साॻियो न हूंदो पर हुन सां मिलंदड़ झुलंदड़ यानी जेको दुनिया में फ्रूट खाधो हुओ उन जहिड़ो ई हूंदो उहो न हूंदो पर उन जहिड़ो ई हूंदो। अॻियां आहे वलहुम ऐं उन्हनि जे लाइ फ़ीहा उन में किथे यानी जन्नत में अज़वाजुन ज़ालूं हूंदियूं मुतहरतुन वहुम फ़ीहा ख़ालिदून पाकीज़ा ऐं उहे हमेशह उन में रहंदा उहे उन में हमेशह रहंदा। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।